विद्यार्थियों, अॼु पाण MA प्रीवियस सिंधी जो टियों पेपर सिंधी साहित्य जो जेको इतिहास आहे उन में तव्हांजो फस्ट यूनिट रखियलु आहे। उन में जेका इश्क ऐं सूर्य जे किसनि जो दौरु आहे त अवाइली दौर में सिंधी साहित्य जे धारनि में इहो इश्क ऐं सूर्य जे किसनि जो दौरु अचे थो। उन जे बारे में पाण अॼु ॼाण हासिलु कंदासीं त अवाइली दौर जूं जेके सिंधी रचनाऊं हेल ताईं रोशनीअ में आयूं आहिनि तिन खे विषय जे आधार ते हिननि धाराउनि में विराए सघिजे थो। जीअं त पहिरियों आहे इश्क जा किसा, सूर्य जा किसा, इस्लामी पीरनि जे मत जी वाणी, धर्मी ॾंद कथाऊं, सिंधू नदीअ जे वहिकिरे बाबति ॾंद कथाऊं, अगकथियुनि ऐं दुआउनि जा बैत। हिन दौर में जेकॾहिं जंग जे मैदान में वतन लाइ मरी मिटजंदड़ झूंझार आहिनि त इश्क जे मैदान में सूर्य खे सेज पसण वारा सूरमा ऐं सूरमियूं बि घणेई आहिनि। इश्क जा दास्तान बि निरा नफ़्स ऐं हवस जा किसा न आहिनि, पर मंझंदि वह ॾिसी वहसण वारनि मतिलबु उन्हनि जी बहादुरी ॾिसी करे उन्हनि ते ईर्ष्या करण वारनि कड़े ऐं करातल जे हेराक आशिकनि ऐं माशूकनि जा चिट बि चिटियल आहिनि, जिन लाइ मरण हिकु मुशाहिदो आहे, मतिलबु हिकु शौक़ु आहे। श्रृंगार ऐं वीर रस जूं रचनाऊं घणे अंदाज़ में हुअण करे हिन दौर खे इश्क ऐं सूर्य जे किसनि जो दौरु सॾणु मुनासिबु आहे। हिन दौर जे सिंधी साहित्य में जेके धाराऊं मिलनि थियूं तिन जो तफ़सीलवार हिन रीति मां तव्हांखे ॿुधायां थी त पहिरियों आहे इश्क जा किसा। इश्क जे किसनि में ससुई, पुन्नू, सुहिणी, मेहार, लीला, चनेसर, उमर मारवी, मूमल, राणो ऐं नूरी, ॼाम तमाचीअ जा किसा घणा मशहूरु आहिनि त ॿिए दौर में सूफ़ी शाइरनि इन्हनि किसनि जे अहम नुक़्तनि खे विराए रूहानी राज़नि जी उपटार हिन रीति कई आहे। जीअं हिन दौर जो जेको पहिरियों किसो आहे उहो आहे ससुई पुन्नूअ जो। त ससुई पुन्नी जे किसे में सिंध ऐं बलूचिस्तान जे विच में काफ़िलनि ज़रिए थींदड़ वापार जो माहौल नज़र अचे थो। इहो वापारु अरब हाकमनि जे बणायल उन्हीअ शाही राहुनि ते हलंदो थो अचे, दाख़िल थियणु थिए थो सिंध खां शुरू थिए केच मकरान खां थींदे इराक़ ताईं वञी थिए दंग कयो। हिन किसे जे किन रवायतुनि में राजा दिलवराय जो बि ज़िक्र आहे, माना बयानु आहे, जंहिंजे राज में ससुईअ जो पीउ नाऊअ नाले ॿांभणु रहंदो हो। हिन किसे जे बुनियादु सूमरा हुकूमत जे अवाइली ज़माने में पियल थो ॾिसिजे। ऐं ॿियो आहे हिन में ससुईअ जे बारे में त ससुई मेहार जो किसो बि पहिरियों ससुई पुन्नू जो किसो, ॿियो आहे सुहिणी मेहार जो किसो। त सुहिणी मेहार जो किसो बि सूमरा हाकमनि जे ज़माने जे लॻे थो। डॉक्टर नबी बख्श बलोच जो वीचार आहे त सिंध जे क़दीम रवायत मूजिबि सुहिणी ऐं मेहार जूं क़बरूं शहज़ादपुर खे फिटल दरियाईअ जे कंधीअ ते आहिनि, जंहिंखे सुहिणीअ जो डोरो सॾिजे थो। इहो डोरो सूमरनि जे अवाइली दौर बैदि लोहाणी दरियाह जे नाले सां मशहूरु थियो। इन्हीअ करे गुमान ग़ालिबु आहे त इहो किसो बि सूमरनि जे ॾींहंनि जो आहे। ख़ुदि सुहिणी मेहार जे किसे जी पंजाब वारी रवायत में मेहार खे तुर्किस्तान जो वापारी ॼाणायो वियो आहे। तुर्किस्तान तरफ़ वापारियुनि ऐं शहज़ाद जी हिंदुस्तान में आमद पिणु मोहम्मद गज़नवीअ जे फ़तोरात बैदि थी ऐं इहो दौरु सिंध में सूमरनि जी हुकूमत जो दौरु हो। त इहो थियो किसा जेके मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां, जीअं ससुई पुन्नू जो किसो ॿुधायोमांव ऐं सुहिणी मेहार जो भई किथां खां शुरू थिया ऐं कीअं हिननि जा मशहूरी हासिलु थी। टियों आहे हिन जो जेको किसो आहे उहो आहे लीला चनेसर। उमर मारवी ऐं मूमल राणे जे किसनि जा किरदार चनेसर, उमर ऐं हमीर
राणे मेंद्रे जो भेणियो हो जेको सूमरा वंश जो बादशाह हुआ। इन्हीअ करे इन्हनि किसनि जो बुनियादु बि सूमरनि जी हुकूमत वारे अरसे में पियो हूंदो। लीला ऐं चनेसर जो प्रेम जो किस्सो संदन वफ़ात खां थोरो ई पोइ आम लोकनि में मशहूरु थी वियो हो, पर उमर मारवी ऐं मूमल राणे जा किस्सा घणो करे सम्मा हुकूमत जे और सम्मा ऐं सूमरा ॿ हुआ त इहो सम्मा जे हुकूमत में कंहिंजो मूमल राणे जो ऐं मारवीअ उमर जो ज़माने खां चारणनि खुलीअ दिलि सां आम कचहरियुनि में ॻाता हूंदा, छाकाणि जो मंझंदि उमर ऐं हमीर जे उणाइनि जो चिट चिटियल आहे। नेक्स्ट जेको किस्सो अचे थो उहो अचे थो नूरी जाम तमाचीअ जो। नूरी जाम तमाचीअ वारे किस्से जो नायक जाम तमाची सम्मा जात जो मशहूरु बादशाह थी गुज़रियो आहे। हिन किस्से में नूरीअ नाले हिकु निहठी ऐं सोभ्यवान मुहाणीअ सां संदसि प्रेम जो चिट चिटियल आहे। इन करे ही दास्तान बयानु कयल वारदाताउनि खां तुर्त पोइ ॻोठाणियुनि कचहरियुनि में चारणनि शमदत सां ॻातो आहे, मतिलबु तमामु घणो शिद्दत सां उनखे ॻातो आहे। इन्हनि मशहूरु किस्सनि खां सवाइ ॿिया बि केतिरा ई मोहबत जा दास्तान आहिनि जिन जी बुनियादु हिन दौर में पियो आहे। उहो हिन रीति आहे त इहे ॻाल्हियूं अॼु बि सिंध जे ॻोठनि में चारणनि ऐं मीरासी खणंदा आहिनि ऐं पोइ विच विच में गाहूं ॻाए, मतिलबु उन जूं जेके आहिनि लाइनूं सिटूं ॻाए करे ॻाल्हि खे वधीक दिलकश बणाए, मतिलबु हिक ई लाइन खे वरी वरी चई करे उनखे तमामु दिलकश ऐं आकर्षित बणाईंदा आहिनि। लाखे फुलेड़ीअ जो महर राणी ऐं जस्मा ओड़ीअ जा इश्क़, उमर सूमरे जी गंगा ऐं नरेल सां मोहबत, उॾे केहर ऐं होथल पारीअ जो नींहुं, इहे सूमरनि जे दौर जा कुझु अहिड़ा वाक़िआ आहिनि जिन खे चारणनि पंहिंजे फ़न सां यानी पंहिंजी कला सां अमर बणाए छॾियो आहे। थर पारकर सिंध वारे पासे अॼु बि उॾे केहर ऐं होथल परीअ जी ॻाल्हि जूं केतिरियूं ई गाहूं मशहूरु आहिनि, जीअं त गिर मोरा बन कुंजारा आबा डार सुआ सॼण कु वचन जन्म दर विसरे मुआ। माना हिन जी जेको आहे ॿुधायांव थी त मोर खे डूंगर, कुंजनि खे जंग, तोतनि खे अंब जे वणनि जूं टारियूं, माण्हूअ खे सॼण जा कोड़ा वेण ऐं पंहिंजो जनम घर मरण खां पोइ विसंदा। मतिलबु आहे त इहे सभु हिन जूं मीनिंग मां तव्हांखे ॿुधायां त मोर खे डूंगर, कुंजनि खे जंग, तोतनि ऐं अंबनि जे वणनि जूं टारियूं, माण्हूअ खे सॼण जा कौड़ा वेण ऐं पंहिंजो जनम घर मरण खां पोइ विसरंदा आहिनि, मतिलबु पंहिंजे पोइ यादि ईंदा आहिनि। सुकी काठी जर में जीअं तरे ऐं बुॾे तीअं असांखे उॾे अॼु लोड़े छॾियो लुड़ में, मतिलबु इहे हिननि जूं जेकियूं आहिनि इहे हिननि जा नमूना आहिनि जेके ही गाहूं ॻाए करे उनखे वर फेरे सां ऐं हर हर चई करे उनखे आकर्षित बणाईंदा आहिनि। त इहे थिया तव्हांजा इश्क जा किस्सा। कहिड़ा कहिड़ा? ससुई पुनू, सुहिणी मेहार, लीला चनेसर, उमर मारवी, मूमल राणो, थोरे थोरे में। ऐं इन्हनि जो जेको आहे वधीक बयानु अगरि तव्हांखे खपे हीअ त तव्हांजे जो इतिहास जे बारे में भई हीअ किस्सा कीअं शुरू थिया त ऐं इन जो जेको वधीक तव्हांखे इन्हनि जूं प्रेम स्टोरियुनि जे बारे में ॼाण हासिलु करणी हुजे त फस्ट पेपर जेको शाह जो रसालो आहे उन में बिल्कुलु इन्हनि 30 सुर रखियल आहिनि ऐं इहे जेके इश्क जा किस्सा आहिनि तमामु चिठीअ नमूने उन में ॾिनल अथव। त उहो शाह जो रसालो जेको किताबु आहे उहो तव्हां ख़रीद कयो ई हूंदो। फस्ट पेपर जेको हो उन में शाह ऐं सामी रखियल आहे, त शाह जे रसाले में इन्हनि किस्सनि जो तमामु चिटे नमूने बयानु कयल आहे। ऐं हीअ सिंधी साहित्य जो इतिहासु आहे, इन में बि इहे तव्हांजा इश्क जा किस्सा रखियल आहिनि। त इश्क जे किस्सनि जो इन में थोरे थोरे में तव्हांखे बयानु करिणो पवंदो, जीअं मां तव्हांखे अॼु बयानु करे
ॿुधायो आहे। पोइ आहे हिन जा आहिनि सूर्याईअ जा किसा। त इश्क जे किसनि जो बयान खां पोइ हिन में जेको अचे थो सूर्याईअ किसा, इन जे बारे में पाण नेक्स्ट पीरियड में नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे ॼाण ॾींदसि। तेसिताईं हिन में तव्हां रिविज़न कजो, कुझु न अचेव त बेशक